मुझो नालो आहे मोहम्मद रश कानड़ो। मां ब्राह्मण साहब जो माण्हू आहियां। असांजो अर्ज़ु ही आहे त जीअं इलेक्शन ख़तमु थी आहे असांजे पोयां वठ पकड़ शुरू थी आहे। असांजूं चोरियूं असांजा नुक़सान माना जारी रहिया आहिनि। का बि सहूलियत असां सां इन ॻाल्हि में न थी आहे। असां दाए कुके बीह रहिया आहियूं। सरदार साहब वटि असां पहुतासीं, महिनत कईसूं, उन असांजी का बि कोन मञी। चई त बाबा इहा ई ॻाल्हि हली त बाबा ॻाल्हि ॿुधो, जे मूंसां अचो त पोइ सभु कुझु थींदो, ख़बर सॼी मूंखे आहे। इन खां पोइ केतिरा चकर असांजा थिया आहिनि। हीअ जेका असांजी चोरी थी आहे, चोरी त सभिनि में चोर थिया आहिनि, पर हुन अदालत असांजी न थी। हींअर चोरी थी आहे, उन सां तमामु क़दम ज़्यादा खणी रहिया आहिनि। इन खां पोइ मुंहिंजो अर्ज़ु आहे, सरदार यार मोहम्मद, सरदार नबील गबोल, जाम ख़ान शोरो ऐं साईं मास्टर, उनखे असांजी अपील आहे त असां सां उथी बीहो, असां सां मदद कयो। छाजे करे असांखे बेरोज़गार करियो? असां बचड़ेवाल माण्हू ग़रीब आहियूं। असांखे माना बेरोज़गारी, असांजी रोज़ी खसनि पिया। शोलर खणणु, प्लेट खणणु, नुक़सानु रसाइणु। मलिक साहिबु सरदार आहे, उनजा वाटा ई कमु पिया कनि। इन जे लाइ असांजी अपील आहे, पूरी सिंध खे अपील आहे, पूरनि सभिनी ऑफिसरनि खे अपील आहे, सदर ते असांजी मदद कयो।